बे न्यूज़ में खबरों अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया जोडो खां। घोटकीअ जो रवासी 1 महीनो अगु अब्दुल करीम धारेलनि हथां अगवा थी वियो, जेको अञा ताईं बाज़ियाब नाहे थी सघियो। जंहिंखां पोइ मीरपुर माथलो में वाक़ियो पेश आयो आहे, जितां महमद उस्मान कोलाचीअ खे बनीअ ते पाणीअ जे वारे तां धारेल खणी विया, जंहिंजे बाज़ियाबीअ लाइ अॼु 4 ॾींहं पहिरीं मीरपुर माथलो एसएसपी ऑफिस जे अॻियां मुख्तियार अहमद कोलाची, खालिद कोलाची, जाहिद अली कोलाची, हाजी शेर मोहम्मद कोलाची, एजाज अहमद कोलाची ऐं ॿियनि जी अॻुवानीअ में धरनो हयो। धरणे वारी जगह ते एसएसपी मीरपुर माथेलो पहुची बाज़ियाबी कराइण जी ख़ातिरी कराई। 48 कलाकनि जे अंदरि तव्हांजा नौजवान आज़ाद कराया वेंदा, पर हाणे 100 कलाक गुज़रण बावजूद अञा ताईं पुलिस बाज़ियाब करण में को बि कारनामो सर अंजाम नाहे ॾेई सघी। जंहिंखां पोइ सरदार बशीर अहमद खान कोलाची ऐं मुख्तियार खान कोलाची पारां पूरे पाकिस्तान जी कोलाची बिरादरीअ खे रोडनि ते निकिरी अचण जी काल ॾिनी ऐं चयो आहे त 16 मई सूमर जे ॾींहुं एसएसपी घोटकीअ जे ऑफिस जे साम्हूं एहतजाज करे धरनो हयो वेंदो ऐं सिंध पंजाब ॾांहुं वेंदड़ रोड ब्लॉक करे बंदि कयो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफूर कोलाची, बे न्यूज़।